टंडो आदम जे ज़फर मोबाइल मार्केट जे दुकानदारन विशाल मरी ऐं अली नवाज़ ब्रोही चयो आहे त गुज़िरियल 3 ॾींहं पहिरियां हथियारनि जे ज़ोर ते असांजे दुकानदारनि खां नामालूम जवाबदार विच शहर जे मोबाइल मार्केट मां लखें रुपयनि जी फुर करे ऐं फायरिंग कंदे आसानी सां फरार थी विया। केस दाख़िल करायो आहे पर जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अहिड़ो इज़हार हुननि अवामी प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त असां दुकान बंदि करे सिटी थाणे वारो एहतजाज कयो जिते SHO सिटी ऐं DSP टंडो आदम फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार करण ऐं फुरथियल रोक रक़म ऐं मोबाइल वापसि कराए ॾियण जी ख़ातिरी कराई पर 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं न ई असांजो फुरथियल सामान वापसि थी सघियो आहे। हुननि अॼु ख़मीस जे ॾींहुं 12 वॻे मोबाइल मार्केट खे ताला हणी शटरबंद हड़ताल करे MA जुनाह रोड ते एहतजाजी धरणो ॾियण जो ऐलान कयो आहे। हुननि चयो त असांजो धरणो मसइले जे हल थियण ताईं जारी रहंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधिक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।